महिला रिपोर्टर जाम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी ज़िले इंसामिया जाम शोरो पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर कारो ॾिहाड़ो मल्हायो वियो। कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती हक़ ख़ुद इरादियत ऐं उन्हनि जी जिदोजहद जे लाइ हर साल 27 अक्टूबर ते योम सियाह मल्हायो वेंदो आहे। हीउ ॾींहुं 27 अक्टूबर 1947 ते शुरू थियण वारी कश्मीर ते हिंदुस्तान जे कब्ज़े जी वरसी जे तौर मल्हायो वेंदो आहे। इन कब्ज़े खे कश्मीरी अवाम जे पंहिंजे मुस्तक़बिल जो ख़ुद फ़ैसिलो करण लाइ बुनियादी हक़ जे ख़िलाफ़ वर्ज़ी तसवुरु कयो वेंदो आहे, जीअं गॾियल क़ौमुनि जी सलामती कौंसिल जे केतिरनि ई क़रारदादनि में पिणु बरक़रार आहे। पाकिस्तान में उन ॾींहं ते कश्मीरी अवाम जी हिमायत जो इज़हार करण जे लाइ रैलियुनि ऐं मुख़्तलिफ़ तक़रीबात सां मल्हायो वेंदो आहे। उन सिलसिले में डिप्टी कमिश्नर जाम शोरो रियाज़ हुसैन वसाण जी अॻुवाणी में कोठड़ी जी गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खां अलावारी चौक ताईं निकितल रैली बि उन सिलसिले में हिकु कड़ी आहे। उन मौके ते DO सेकेंडरी करीम बख्श उमरो, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर अमीर अली गोलाजी, हेडमास्टर नियाज़ हुसैन डावश, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर जुल्फ़कार अली सियाल, डॉक्टर मोहम्मद रज़ा पमर, असिस्टेंट मुख्तियार कार कोठड़ी फिरोज मुस्तफ़ा, बरफत सैद जुड़ैल शाह लकियारी, CMO कोठड़ी इजाज़ ख़ास केली, मोहम्मद अली समो, शाहिद हुसैन खुआरो समेत ऐं ऑफिसरनि उस्तादनि ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई।